हुबदार आहियूं कंदा आले नबी सां प्यार आहियूं जंहिंजो आल बैतन सां प्यार न आ तंहिंजे कलमे ते इतबार न आ तिन तड़ियलनि खां असीं धार आहियूं असां हैदर जा साईं सनाउल्लाह मगजी साहब भी अची वियो अन करीब गुलाम यासीन चन्नो भी ईंदो संदरा बदी वियो 6 बजे ते मुला न छॾींदो मां त अञा मानी बि न खाधी मानी खाई तकीर कयां न अहिड़ी कयां जो लिगारनि मां जिन टपड़ खणी भॼ लिगारी चवंदा तोखां मथे को जिन आहे इमाम हसन हुसैन नंढड़ा नबी साईं खयूं वेठा इमाम हुसैन के सुभान अल्लाह चओ त ॿुधाए मज़ो न आहे ॾाढा अॼु सिर्फ़ साण जे बचन जो ज़िक्र कबो ॾाढा ज़ोर सां चओ त अलीअ जो ज़िक्र इबादत आहे साईं मां बस क्या ना साईं ना साईं हालो नबी साईं इमाम हुसैन के खयूं वेठा चुमियूं पिया ॾियनि इमाम हसन हुसैन के नबी साईं सूं कंदा जे पाण गुलाब जे गुल के सूं सुभान अल्लाह जो तो ॿुधाए पोइ कंहिं साहिब पुछो या रसूल अल्लाह हिनखे सूं कंदा फरमाए हिननि मां मोहम्मद खे जन्नत जी ख़ुशबू सुभान अल्लाह जो त अञा रिवायत पढ़ा नबी साईं इमाम हसन हुसैन के चुमियूं त हिकिड़े पोड़े चयो या रसूल अल्लाह मां त कॾहिं पोटनि खे चुमियूं न ॾिठियूं हुज़ूर फरमायो अल्लाह तुंहिंजे सीने में दिल न रखी आहे तुंहिंजे सीने में पत्थर आहे मां मोहम्मद जे सीने में दिल आहे मुंहिंजी दिल हिन हसन हुसैन सुभान अल्लाह जो तो पोइ पढ़ा नबी साईं घर आया घर कमरे में तॾो विछल नबी साईं इमाम हसन हुसैन के खणी सॼे कमरे में घुमायो तव्हां कोन कमल पंहिंजे बच्चनि खे चवंदा पुठीअ ते वेह त मां तोखे घर अचो न घर जा भाती थी अचो तव्हां घर ईंदा आहियो त बि मां वॾेरो आहियां मां मास्टर आहियां मां SP आहियां मां हेड मास्टर आहियां घर हेड मास्टर थी मौलवी थी पीर थी न अचो घर अचो त घर जा भाती थी अचो तू हेड मास्टर है ना और स्कूल में आ तू SP आना ऑफिस में आ तू SHO आना थाने ते आ तू वडेरो आना बन्नी ते आ तू मौलवी तू पीर आना पंहिंजे दरगाह ते आ असांजा पीर चवनि था मां घर वञा त बि पीर आहियां ये अॻियों ज़ाल आहे तुंहिंजी मुरीदियानी तो रहिया जो खांगारा चटे ज़ाल आहे ये जा असांजा ऑफिसर घर ईंदा आहिनि न इनके ऑफिस में पट्टी वाला कोठींदा आहिनि सर 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 पोइ इनजे दिमाग़ में हूंदो आहे सर पोइ ही चवंदा आहिनि ज़ाल बि मूंखे कोठी सर या ज़ाल आहे तुंहिंजी पटे वाली न आहे हिकिड़ो वॾेरो घर आयो ज़ाल खे चई चांहि पिया ख्याल करे घर वेठो ज़ाल त ज़ाल भई मुड़ुस जे मथे के ज़ोर ॾे सूर पियो त भोगन में पुछे त अॻे जो मथे में सूर पवंदो मां न हूंदी हुअमि त केरु ज़ोर ॾींदो जे तूं न हूंदी त सूर पवंदो ई कोन नबी से आया इमाम हसन हुसैन के कुल्हनि ते खयूं सॼे कमरे में घुमाए चक्कर ॾियारे पंहिंजी झोली में विहारे इमाम हसन हुसैन के छा चऊं ओ सोना हसन ओ हुसैन मुबारक अथव तव्हांजी उठड़ी ॾाढी भली आहे
मज़ो ना है राजा मौला अली जे बचड़न जा मुरीद भैया तबला अल्लाह यूसुफ एक खल्क कादो है इश्तिहार में कोनी अन्या जे इश्तिहार हुजे हां ऐं मुंहिंजो नालो हुजे सां पो त नवाब शाह जो एसपी भी हिते हुजे हे मुंहिंजो रड़ियो समझी वियो अलाए विधई हलाए कढे पर कम चङो कीअं नवाब शाह में 50 विझी मुंहिंजा 5000 कढी अल्लाह यूसुफ पार थे हाय रमजान जे ईद जी रात साण जे बच्चन जो जिक्र किया सुभान अल्लाह जो अज बे मौजू जे वणो ही ना है राजा रमजान जी ईद जी रात अम्मा साण मुसल्ले थे अञा वितर न पड़ियो थे बई बचड़ा भाकुर पाए अम्मा सुभाणे ईदा कपड़ा कोन ईद रात खरीदारी कंदा आयो न नवाब शाह वेंदा आहियो कुल्हा पिया हणंदा आहियो अम्मा छा चयो जे मां दुआ थी घुरां अलाह ॾींदो मां अहिड़ी हुजे असां हुजनि छा चवंदा अचे पिणे त चवांसि थी बस इन हदीस के ते ब्रेक थो दिया वरी हयातुल हैवान जी बी हदीस खणी नबी साईं के हरणिया जो बच्चो मिलो नबी साईं इमाम हसन के हसन पुट खेड वन खेडनो वने पे इमाम हुसैन मिलो काडो आंदी नाने नबी का बचिया मां के भी दे जे वन वेठो थी मिठो मोहम्मद टे पैरी का बो खल्क बैठिया इमाम हुसैन एड़ा लफ्ज चया जो मिठो मोहम्मद मुरखो तहां बि कदे मुरकंदा क्यों ही वांगण जड़ो बूथ कयो वेठा मुरकन नबी साईं जी सुन्नत कान रसूलुल्लाह मुतबस्सस आयो लफ्ज के राजी लफ्ज दिसचा चेना ना रांदी गा त नंढड़न के दिबा ता वरी वडे के देई छडियो लफ्ज दिसे लफ्ज ता जो नवाब शाह विंदा आयो दुकानदार के चंदा आयो रांदी को दे कहला बाबे ला पिणे ला रांदी को हिकड़ो घर ही खोड़ा नबी से फरमायो आहे नंढड़ो गाल अच्छी ॾाढी हुजूर फरमायो त वे दुआ था घुरऊं अलाह ॾींदो जेके लफ्ज़ साइण चया उहे ही लफ्ज़ मिठे मोहम्मद चया सुभान अल्लाह जो दफ़ो पढ़ा मज़ो न आए राजा मौला अली जा मुरीद भैया तबला नारे तकबीर शाने अहले बैत शाने अम्मी फातिमा नारे तकबीर संजन हथ अञा दुआ हले पे हरणी पांजो बच्चो कुले ते खयूं रोड पई अचे खोल खोल हयातुल हैवान खोल आई फतकल्लम बिलिसान अरबियन अरबी में पे मिठे मोहम्मद सां ॻाल्हाए न था जो सुभान अल्लाह छो तो कुरान जी बोली अरबी आ मक्के मदीने जी बोली अरबी आ साहबा जी बोली अरबी आ जन्नत जी बोली अरबी आ मुझे मौला अली जी बोली अरबी आ जन्नत जन्नत मानू मरी हो ना सिंधी खत्म पश्तो खत्म उर्दू खत्म लिगारी तारी सरायकी भी खत्म किथों पिया बिरोइन वारी बिरो की भी खत्म कने कबर उते अरबी हलंदो लतीफ सोचे के चांखे ची आया हे पण के जो संदन और सिंधियाई न जाना हो त अरबी पिया पुछ मरबुका वमन नबीयुका वमा दीनुका ये बोली बारो छन पर मुंजी अग्या तिन शलवाई विंगी हरणी अरबी में पे गालाए छे भैया रसूल अल्लाह अगलो बच्चो भी मुंजो हो
तहां जो सहाबी शिकार करे खणी आयो ये बच्चो मां पाण खणी आई हां मां बच्चे जी जुदाई त बर्दाश्त करे सघां थी पर हुसैन जो रोवण मूंखां बर्दाश्त न थो हाणे पहिरी रिवायत तो पढ़ा अम्मा सुभाणे ईदा कपड़ा कोन जे मां दुआ थी घुरा दुआ घुरी बस कैंसर खड़ बचड़ा हुसैन जी अम्मा दर खोल ॾिस के घोड़े सुभार नूरानी शक्ल बवगा पेट थियल जेकड़ो तुंहिंजो आ ॿियो तुंहिंजे वॾे भाउ हसन जो सुबह थो ईद नमाज थी नबी साईं सिदा अम्मा फातिमा जे घर तहां ईद ते वेंदा आहियो न्याणियुनि सां ईद मिलण सिरारीअ भॼन संगे जी पहिरियों न्याणियुनि ॾे वञो पोइ पीउ मां दुनिया छॾे विया आहिनि उन्हनि जे क़बर ते वञो हिना ये मारे मथे विंदा कोडर कुल्हे ते तगारी मथे ते 5 रुपए जा चांवर 10 रुपए जी दाल काडे बाबर जे कब्र ते छटरी अचो झिरकियूं खाईंदियूं बाबू छुटन झिरकिन खाराइण सां पिणे छुटन जेको सॼी सरारी झिरकिन सां कम न थींदो पिणे ते वॾी भार कटियल अल्लाह साडी अटकलू ता कयो संजन आया अम्मा साण का पूछो मुंजा बच्चा कपड़ा कोना काडो वांदई चेन रात दुआ घरे मलाई केर दर खड़काए ॾेइयो सॾु करे झोलीअ में विहारे कपड़न के हथ लाए फरमायो फातिमा दुनिया जा कपड़ा न थई है जन्नत जा कपड़ा नथा जो सुबह मज़ो ना है डाडिया कतबल हसन वल हुसैन फी लौहन इमाम हसन हुसैन पट्टू लिखी खणी आया मुझो टाइम खत्म आ मुझे मिस कॉल ॾिजो छो तो मुझे पाण इलाही परे वञो आ सिर्फ हिन जे सिर खे मां जवाब न ॾेई बद हाणे त तव्हांजी तारीख़ मां पक्की थो कयां इज़राइल वठंदो तब न ॾींदो भाई इमाम हसन हुसैन पट्टू लिखी खड़ी कतबल हसन वल हुसैन फी लौह ना 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 फैसलो कर अकर कहंदा अल्लाह हुजूर फरमायो मां किया फैसलो कया फैसलो कंदो हैदर करा सुभान अल्लाह जो दफ़ो ॿुधाया मज़ो ना आहे ॾाढा चो त फैसलो करे त अली करे यो नबी से पान फरमायो अक़ज़ाहुम अली फैसला कराना तब त दर अली जो खड़काए जो हाणे मुखे जज घुरायो जज मच कचहरी 31 दिसंबर जो 35 जज आया आहिनि तुंहिंजी तक़रीर ॿुधण मुंहिंजो पोइ चई अॼु तुंहिंजे तक़रीर जो उनवान आहे मौला अलीअ जा फ़ैसला 94 फ़ैसला ॿुधाया मान मौला अलीअ जा हणी टायर कढिया मुंहिंजो फ़ैसला ईअं कबा अथव तहां फैसला ने 1 2 2 5 असांजे सुप्रीम कोर्ट जे जज केड़ो फैसलो कयो कराची जे तारक रोड ते मदीना मस्जिद शहीद करे पार्क ठायो हे फैसलो भोटे साहब के फांसी अची वई 45 सालन का पो फैसलो ॾियूं त न ॾियो फांसी अबाड़े मकाने वरी हाणे न गंजे पेट्रोल वधायो शाबाश शरीफ मथे ते जड़ी सोलर प्लेट पई थस आई मां भी तेल वारो डंडो हाणे खयो काडे कई
जे इमरान के भी लाथो बस कर गंजा होरे जो मस्जिद शहीद क्यों सुप्रीम कोर्ट ऐलान क्यों एडो आलम ने ऐलान क्यों ता हमें जुर्रत आ त मस्जिद जे सिर के हथ लाए ॾेखारियो तहां जा सिर सलामत न छड़ी जुर्रत बहादुरी भैया सब बुलंद करे जुर्रत बहादुरी जुर्रत बहादुरी जुर्रत बहादुरी अल्लाह फकीर हाकिम भी अची हो वही मंजिल है यहाँ फकीर अल्लाह हूँ नला पर हाणे बथी गया हाज़े मुखे लाहिण लाइ बि त इज़राइल खे वठी अचिजे अल्लाह बस मां टे मौला अलीअ जा फ़ैसला ॿुधायां पर हाणे नथो ॿुधायां छो त बुज़ुर्ग इलाही अची विया आहिनि मां पंहिंजे मौज़ूअ ते मोटी अचां हलो हलो माना बस कर एड़ा नारा हणो ना ववणन मां निकिरी बड़े वाशी मूंसां गॾु हले न मां 1000 रुपया ॾियारी ॾियासि मूंखे चए थो तूं पाण पिने थो मूंखे छा ॾींदे ख़लक़त आई आहे मां बि पहिरीं मुहर्रम खां वठी जलसा कया पर अॼु सिराड़ीअ वारा मारे विया ये बि सिराड़ी आहे न बस हूँ टे फ़ैसला मौला अलीअ जा ॿुधायां पर हाणे मौज़ूअ ते मोटी थो अचां ॿुधायो ॿुधायो को तव्हां मूंखां तारीख़ वठो ॿिया बुज़ुर्ग अची विया आहिनि सभिनि जो ख़्यालु बस जेका हदीस पढ़ां पियो उन ते मोटी अचां ॿई आया ना ना फ़ैसिलो कर हे वरी इज़राइल जो भाउ किथां आयो ये भी जिथे वञो असां खां अॻु ई बीठो अचे छाते जो ये सोशल मीडिया वारा बि दॿा इज़राइल जा ॿाहिरि आहिनि सलाम आहे इनखे खुदा जो कसम जो मीडिया वारे मोर्चे खे संभालियो बीठा जेको थो साहबा ते बकवास करे उलमा ते बकवास करे एड़ो दिफा था कनि एड़ो मोचड़ो था ठोकनि त खबरदार साहबा अहल बैत असांजी रेड लाइन क्रॉस कंदो तव्हांजा सिर सलामत न ॿुधी छॾियो का गुमी हुजे या डेडर हुजे गुमी ऐं डेडर समझो था न का गुमी हुजे को डेडर हुजे जेको भी साहबा अहल बैत इमामन ते बकवास कंदो खुदा जो कसम उन जो गलो कटे सिराड़ी जे गचन में उछले नारा हणंदा से साहबा भी जिंदाबाद अहल बैत जिंदाबाद भाइयों से विरोध करो भाइयों मञो न मञो तव्हांजी मर्ज़ी आहे पर बकवास न कयो ॿई ॼणा आया नाना फ़ैसिलो कर हुज़ूर फरमायो मां कीअं कयां फ़ैसिलो कंदो हैदर करार छो त अली हो न अली ॻाल्हि पुछण सां सम्झी वेंदो त मामिलो छा आहे ये फ़ैसिला कंदो आहे हिन खां पुछो हज़रत अली साईं हज़रत उमर साईं जो मूं पढ़ी मस्जिद जे तरफ़ बीठा हिकिड़ी माई आई बुरको पाए उमर साईं खे दान उमर मुंहिंजी ॿुधो चे मुंहिंजो मुड़ुसु ॾींहं जो रोज़ो रखंदो आहे राति जो मस्जिद में सुम्हंदो आहे
माई ईअं चई वई हली हज़रत अली हज़रत उमर साईं खे कुल्हे ते हथोणी चयो उमर माईअ जी ॻाल्हि ॿुधई कि हा ॿुधमि जे सम्झई कि हा सम्झमि माई मुड़ुस जी तारीफ़ करे वई हज़रत अली फरमायो ज़ाल खे लाचार पियो आहे जो मुड़ुस जी तारीफ़ करे ऐं ज़ाल कॾहिं बि पंहिंजे मुड़ुस जी तारीफ़ न कंदव कॾहिं तव्हां सोना थी पाओ फ़क़ीर ग़लति थो चवां ॿिए जी कढी तव्हांजे अॻियां तोखूं त जुमो भलो आहे हज़रत अली फरमायो तारीफ़ कौन करे वई आहे एफआर कटाए वई आहे अली ॻाल्हि सम्झियो न चे न अली छे पई मुंहिंजो मुड़ुसु ॾींहं जो रोज़ो थो रखे राति जो मस्जिद में थो सुम्हे चे चवई पई त ॾींहं जो रोज़ो राति जो मस्जिद पोइ मां काॾे बस मां यारे वञाई न थो खकर के भितर न भई आया बाबा फैसलो कर चे मां कीअं कयां फैसलो कंदी खातून जन्नत नथा जो सुभान अल्लाह मज़ो ना आहे राजा साण जे बच्चन जा आशिक ॾाढा भई अम्मा फैसलो कर जे मां कीअं कयां हुजूर न कयो सोने अलीअ न कयो फातिमा कीअं करे तव्हांजो फैसलो कंदो अर्श वारो रब जे मां फैसले जी सूरत थी ॿुधायां अम्मा ॿुधा जे सत मोती पिया न माॾे यमनी सत ई खणी थी अचां तव्हां पटियूं रखो फेराए फेराए छॾियां जंहिंजे ते 4 पन जा भला जंहिंजे ते 3 पन जा कुझु घटि अम्मा साण हीअं ई हथनि हीअं जो छॾियईं 3 हिकिड़ीअ ते 3 ॿीअ ते हिकिड़ो हवाए में टंग जी बीह रहियो रब फरिश्ते के जो वञे न सत्य मोती के बटुकर कर हिकड़े के हसन जी पट्टीअ ते छॾ ॿिए खे हुसैन जे पट्टीअ ते छॾ असांखे करबला मां ॿ सबक वॾा मिलिया घणा सैयदन सजदो न छॾियो बीबिन पर्दो न छॾियो अली अस्कर कुर्बान अली अकबर कुर्बान घोट कासिम कुर्बान अब्बास चा बाजू कटिया 72 साथी कुठा चे तो शुमरा माखे बच्चा प्यारा नान हुसैन के रब जी नमाज प्यारी है छोना सा जो सुभान अल्लाह मज़ो ना है राजा बस आखिरी गाल तो बुधाया सफा समझण जी कुरान चे तो त शहीद जेरा है शहीद है सभई ॻाल्हायो शहीद है शहीद है कुरान तो छे अल्लाह तो छे हाणे मिसाल दे दो ॻाल्हि समझाया अकुल वारा समझी विया अब माण्हू जो मरी वञे तव्हां जो मरी वियो आहे डॉक्टर चए त जहिड़ो आहे ॻाल्हि कंहिंजे ते हलंदी सभई ॻाल्हायो ज़ोर सां डॉक्टर रब सोचे डॉक्टर वॾो मां आहियां पैदा तव्हांखे मां कयो आहे हयातीअ जो मालिक मां आहियां मां रब क़ुरान में थो चवां त शहीद जहिड़ा नथा जो सुभान अल्लाह ॻाल्हि कंहिंजी हलंदी नथा ॻाल्हायो ॻाल्हि कंहिंजी हलंदी ॾाढा रब थो चए हाणे तव्हां चवंदो जहिड़ा आहिनि त खाइनि न रब थो चए इंद रब्बिहिम युरज़क़ून मुंहिंजे दस्तरखाने ते खाइनि पिया हाणे तव्हां चवंदो जहिड़ा आहिनि त पोइ असांखे सम्झा रब थो चए वला किल्ला तशूरून हुननि जी ज़िंदगी अहिड़ी आहे जो तव्हांजो अकुल सम्झी नथो सघे इन जो मिसाल ॾियां नवाब शाह में सोनारा आहिनि सिरारी में बि आहिनि सोनारे ॾे बुंड खणी वञो चोसि वज़न करे ॾे साहिनी भी पई थस वजन करे दे ये सोन जिया
रब थो चए हे तव्हांजो दिमाग़ जेको आहे न इहो इन साई में नंढड़ीअ जे इहो हुनजी ज़िंदगी सम्झी नथो सघे शहीदनि जी ज़िंदगीअ खे मां रब पाण सम्झां ॾाढा नथा जो सुभाणे मौला हुसैन करबला में 5 कम कया करबला में कुरान पढ़ियईं करबला में नमाज़ पढ़ियईं करबला में सब्र कयईं करबला में 9 ॾींहं जो रोज़ो रखियईं करबला में कंधो कपायईं पर ज़ालिमनि जे आलो झुकाई अॼु वचन कयो त सच्चा हैदरी थींदासीं नमाज जी पाबंदी कंदासीं अल्लाह पाक सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए केर बि साथी वञण जी न करे साईं सनाउल्लाह मक्सी साहब अची वियो फ़कीर हाकिम अची वियो आहे साईं ग़ुलाम यासीन बि पहुचण वारो इंशाअल्लाह सूमर फ़कीर जो जलसो शाम जो 5 बजे ताईं नारे तकबीर जे सदाउनि सां गूंज अल्लाह ताला हाज़िरी क़बूल फरमाए वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह माशाअल्लाह हे होया वकील अहले बैत हज़रत साईं मौलाना असदुल्लाह हैदरी साहब उनका अॻ में जो पंहिंजे मेहमान नाथ खान खे दावत ॾियां तमाम जमात खे ॿुधाईंदो हलां इंशाअल्लाह ज़ुहर जी नमाज़ खां बाद में ॻोठ जे बचड़नि जी दस्तारबंदी थींदी जेके जिन्हनि जी दस्तार आहे उहे सभई इन टाइम ते पुॼी वञनि ऐं उन्हनि जा मिट माइट जिन्हनि जो न्याणियूं आहिनि त उन्हनि जो पीउ या को भाउर हुजे कि मोहम्मद से वफा तो हम तेरे हैं कि मोहम्मद सब दोस्त दिल जी मोहब्बत सां मदीने वारे साईं ते दुरूद सलात पढ़ो उता इन्हें बंद करे से हवा गंजा और थोड़ो आवाज़ खोले रब सलामत रखंदो अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद नबील उम्मी व आलिहि व बारिक व सल्लम अलैहि इन्हें के बंद कर छोड़ो जंहिंखे रब रखे जंहिंखे